नासिम ब्रेकिंग न्यूज़ हवास शिदातकोट मशर के नासिम शिदातकोट वैसा रवि थाने जी हद कच्ची पुल में पुरानी दुश्मनी तां नौजवान कत्ल थी वियो आहे। मक़तूल नौजवान नवीद मक्सी जो तालुक बलूचिस्तान जे ॻोठ शाहनवाज़ मक्सी सां ॿुधाए पियो वञे। पुलिस मूजिब नौजवान ईद ते घुमण लाइ माइटनि वटि आयल हो। खेसि पुरानी दुश्मनी तां कत्ल कयो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ हवासा शिदातकोट मां शेयर कई पिया। शिदातकोट वैसा रवि थाने जी हद कच्ची पुल में पुरानी दुश्मनी तां नौजवान कत्ल थी वियो आहे। मक़तूल नौजवान नवीद मक्सी जो तालुक बलूचिस्तान जे ॻोठ शाहनवाज़ मक्सी सां ॿुधाए पियो वञे। शिदातकोट मां इन जा वधीक तफ़सील मालूम कंदासीं सदाम सोलंकी खां। जी सदाम आगाह कजो। जी बिल्कुल, ही अफ़सोसनाक वाक़ियो रबीपुल थाने जी हद कच्चीपुल शहर में पुरानी दुश्मनी तां पेश आयो आहे, जिते कच्चीपुल शहर में होटल ते वेठल नौजवान नवीद मक्सीअ खे अणसुञातल हथियार बंदन 4 खां 5 गोलियूं हणी क़त्ल करे छॾियो आहे। क़त्ल करण खां बाद जवाबदार घाटी विया आहिनि। इत्तला पुलिस खे ॾिनो वियो, जंहिंखां पोइ रबीपुल थाणे जो इंचार्ज सिकंदर मुगेरी जाइ वारदात ते हालात खणाए कुबो अस्पताल पहुचायो, जिते पोस्टमार्टम लाइ को बि डॉक्टर मौजूद न हुयो। जंहिंखां पोइ DSO कंबर शिदातकोट डॉक्टर कुर्बान मक्सी सां राब्तो करे लाश खे तालका अस्पताल शिदातकोट पहुचायो आहे, जिते पोस्टमार्टम कयो पियो वञे। जॾहिं त ही जेको नौजवान हुयो नवीद मक्सी बलोचिस्तान जे मक्सी जो रवासी हुयो, जेको ईद ते कच्चीपुल शहर में घुमण आयो हुयो, जंहिंखे पुरानी दुश्मनीअ तां क़त्ल कयो वियो आहे। जी महिरबानी सदाम तफ़सील ॾियण जे लाइ।